अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु ज़बरदस्त अपडेट तव्हां दोस्तनि प्यारनि लाइ आंदी आहे। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तो, खजू साहब कल्ह खां वठी मैसेज ते मैसेज करे रहियो आहे सोशल मीडिया ते त आउं तमामु जल्द ड्रामो शूट करण वारो आहियां आज़म मेंगल सां गॾु। ऐं तव्हां थी सघे थो उहे मैसेज पढ़िया बि हुजनि, थी सघे थो तव्हां उहे मैसेज न बि पढ़िया हुजनि। आउं तव्हांखे अपडेट ॾियां थो पूरी कहिड़े ड्रामे जे बारे में खजू साहब चई रहियो आहे ऐं कॾहिं इहो ड्रामो शूट थींदो ऐं कहिड़ी अपडेट आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त मां तव्हांखे यको लगातार अपडेट ॾिनी हुई त पंहिंजा वेरी ड्रामो हिकिड़ो अचिणो आहे जेको खजू साहब जो ड्रामो आहे। यानी खजू उन डायरेक्टर आहे, राइटर नूर ज़ौन साहब आहे। ऐं उन में खजू साहब तॾहिं ऐलान न कयो हुयो त उन में कहिड़ा अदाकार हूंदा। ऐं यको मां तव्हांखे अपडेट ॾींदो आयुसि, मां इहा तव्हांखे ॻाल्हि कई हुई त खजू साहब जी हिकिड़ी टीम आहे दुलाब वारी, ज़हर ज़िंदगी वारी। इहा जेको आहे न टीम खजू साहब सां गॾु कमु कंदी आहे, इन सां ठहियलु आहे। खजू साहब आज़म मेंगल जे बारे में मां तव्हांखे ॿुधायो हो त खजू साहब आज़म मेंगल खे पंहिंजा वेरी ड्रामे में ज़रूरु खणंदो। हाणे रोज़ु सोशल मीडिया ते घड़ी घड़ी उनजा मैसेज अची रहिया आहिनि त खजू साहब आज़म मेंगल सां गॾु नए ड्रामे में हूंदो ऐं इहा मैसेज बि अची रहिया आहिनि त पंहिंजा वेरी। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो, हाणे उहो कंफर्म थी वियो त पंहिंजा वेरी ड्रामे जो जेको हीरो आहे उहो आज़म मेंगल हूंदो ऐं इहो तमामु जल्द इहा शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे।